सोने हबीब फरमायो इन्नल्लाह लयद्र बिसदक़ति सबईन बाबम मिन मैतत सूअ। हिकड़ी खैरात जे सदके अल्लाह ताला 70 बुरे मौत जा रस्ता बंद करे छड़ींदो। ई गाल वरी समझण दी आ। बुरे मौत जा रस्ता, बुरो मौत। असां जे सिंध जो एकड़ो नाम्यारो माण्हू हींअर गुज़ारे वियो आ, पर उन जो मुंह ॾिसण जहिड़ो न हो। मुंह जी तस्वीर ॾिठी पर मां सुञाणी न सघियुसि त इहो साॻियो माण्हू आहे को ॿियो। समझो था, को एक्सीडेंट में मरी थो वञे, जिस्म टुकड़ा टुकड़ा थी थो वञे, मुंह बिगड़ी थो वञे, इहो बुरो मौत आहे। बुछड़ो मौत आहे, जंहिंजो मुंह बि माण्हू न ॾिसी सघनि, इहो बुछड़ो मौत आहे। साईं फरमाइनि था ख़ैरात कयो, रब तव्हांखे बुछड़े मौत खां बचाईंदो। ईमान वारो सुहिणो मौत तव्हांखे नसीब। इस्लामाबाद जे पासे में हिकिड़ी दरगाह आहे, उतां जो गादी नशीननि मंझां उन ख़ानदान मां हिकिड़ो बुज़ुर्ग गुज़ारे वियो आहे। मां सम्झो साल खनि थींदो, मूं हुनजी तस्वीर ॾिठी त उनजे मयत जी तस्वीर जेॾी महिल जनाज़ो पढ़ी रखंदा आहिनि न मयत, साईं बाक़ाइदे सां जीअं ज़िंदा माण्हू ईअं मुरकंदो आहे न, ईअं मुरके पियो। ख़ुदा जो कसम, ईअं जीअं मुरके पियो, ईअं मुरकंदड़ चेहरो हुजेसि। पीर नसीरुद्दीन नसीर गोलड़े शरीफ वारो, पीर नसीरुद्दीन नसीर, मूं हुनजी तस्वीर ॾिठी। बाक़ाइदे सां जीअं को माण्हू मुरकंदड़ हुजे न, ईअं मुरकंदड़ चेहरो। जेके अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कनि था, अल्लाह ताला उनखे सुठो मौत नसीब कंदो। ऐं बुरे मौत जा 70 दरवाज़ा अल्लाह ताला उन ते बंद थो करे छॾे, जेको ख़ैर ऐं ख़ैरात थो करे। साईं फरमाइनि था इन्न सदक़त लतुत्फिउ ग़ज़ब रब व तदफ़उ मीतत सूए। इमाम तिरमिज़ी रिवायत तो आणे, साईं फरमायो त सदको अल्लाह जे ॾमर जी बाहि बुझाए थो छॾे। सदका करना, खैरात करना अल्लाह के कहरो गजब की आग को ठंडा कर देता है। व तदफ़उ मीतत सूए, और बुरे मौत से तुम्हें बचा देगा। बुरे मौत से महफूज हो जाओगे। तुम्हें कभी अल्लाह ताला ऐसा मौत न देगा, ऐसी बुरी मौत नहीं आएगी कि लोग देख के नफरत करने लगे। नहीं, मरना तो एक दिन है, लेकिन अल्लाह ताला अच्छा मौत उसको देता है जो खैर व खैरात करने वाला। ऐं ॿुधो, साईं फरमाइनि था